Assalamu alaikum. This is Altaf Ahmed and I welcome to all of you in Naeem's Virtual Academy. Today we are going to start the second tense, which is past indefinite or simple tense. Prior we had learned the present simple or indefinite tense, and now it's the time to move on past indefinite or simple tense. In Sindhi it is called Zaman Mazi Mutlaq या सादो. हाणे पास्ट जीअं प्रेजेंट हुयो, प्रेजेंट जो यकीन अपोज़िट आहे पास्ट. हाणे इन में बि असां उहे टे सेम शयूं पढ़ंदासीं जेके वेरी इंपॉर्टेंट आहिनि कंहिं बि टेंस जे हवाले सां. उहे टे शयूं इंशाअल्लाह दीज ऑल थ्री मेन आर इम्पॉर्टेंट थिंग्स विल मेक यू कंप्लीटली एबल टू कन्वर्ट अ सेंटेंस ऑफ पास्ट इंडेफिनिट और सिंपल टेंस इन टू इंग्लिश. अच्छा, हाणे उहे टे शयूं कहिड़ियूं? सभ खां पहिरियों आहे सिंबल इन सिंधी. हाणे इन ज़मान जी सिंधी में निशानी छा आहे? जॾहिं बि तव्हांखे इन ज़मान जो को बि सिंधी में जुमिलो ॾिनो वेंदो त उहो कीअं लिखियलु हूंदो, उन जे आख़िर में या उन जे विच में छा इस्तेमालु थियलु हूंदो जंहिंमें तव्हां सम्झी सघो त उहो जुमिलो पास्ट इंडेफिनिट टेंस या सिंपल टेंस जो आहे. हाणे उहो छा आहे? उहो आख़िर में कंहिं बि जुमिले जे विच में या आख़िर में जेकॾहिं उन जे वर्ब सां लॻे यू या ई यूं, जॾहिं इन्हनि मज़ा कुझु बि लॻे त यू मस्ट हैव टू बी 100% श्योर दैट दिस सेंटेंस बिलोंग्स टू पास्ट इंडेफिनिट और सिंपल टेंस. हाणे हे सिंधी में निशानियूं थियूं. हाणे इंग्लिश में जॾहिं असां उनखे कन्वर्ट कंदासीं त इंग्लिश में असांखे उनजी हेल्पिंग वर्ब जी ज़रूरत पवंदी. हाणे इंग्लिश में पास्ट इंडेफिनिट टेंस जो हेल्पिंग वर्ब छा आहे? ओनली डिड. हाणे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखण जी आहे, जॾहिं तव्हांखे हेल्पिंग वर्ब ॿ मिलनि या टे मिलनि, जीअं प्रेजेंट इंडेफिनिट या सिंपल में असां पढ़ियोसीं डू ऐं डज़. हाणे हिते जॾहिं ॿ या टे हुजनि त पोइ यकीननि तव्हांखे सम्झणो पवंदो त डू कंहिं सां लॻंदो, डज़ कंहिं सां लॻंदो. जॾहिं हुजे ई हिकिड़ी त 101% तव्हांखे सम्झ अचणु घुरिजे त उहा सभिनी सां उहा ई लॻंदी. ठीकु आहे न? हाणे सभिनी सां सब्जेक्ट जी जॻह ते आई, वी, यू, ही, शी, इट, सिंगुलर नाउन, प्लूरल नाउन और वॉट एवर द सब्जेक्ट इज़, दैट सब्जेक्ट विल कैरी डिड as its helping verb in the sentence of past indefinite or simple tense. हाणे जॾहिं हे डिड आहे त सभिनी सां डिड ई लॻंदो. हाणे फॉर्मेशन या स्ट्रक्चर, हाणे प्रेजेंट सिंपल ऐं पास्ट सिंपल जी हिकिड़ी ॻाल्हि सेम आहे. उहा कहिड़ी? त इन्हनि जे पॉज़िटिव में प्रेजेंट सिंपल या प्रेजेंट इंडेफिनिट टेंस में बि पॉज़िटिव सेंटेंस जे जुमिले में हेल्पिंग वर्ब न लॻंदो, डू या डज़. हाणे पास्ट में बि इन जो हेल्पिंग वर्ब यानी डिड न लॻंदो. हाणे प्रेजेंट इंडेफिनिट टेंस या सिंपल टेंस में बि जॾहिं पॉज़िटिव में उन जो हेल्पिंग वर्ब न पियो लॻे त उन जी जॻह ते स्लाइटली हिकु ॿी चेंज हुई. उहा इहा हुई कि उन जे ही, शी, इट या सिंगुलर नाउन जे सब्जेक्ट सां एक्शन वर्ब सां गॾु असां उन जे आख़िर में एज़ सफिक्स एस या ई एस असां एड करूं पिया. पर हिन में छा आहे? हिन में ईअं न आहे, पर हिन में चेंजिंग ज़रूरु आहे. जेकॾहिं हेल्पिंग वर्ब न हूंदो त ज़रूरु का स्लाइट बिट ॿी चेंज हूंदी आहे उन में. कीअं? हाणे हिन में बि पॉज़िटिव में तव्हां ॾिसी सघो था, पॉज़िटिव जी जेका फॉर्मेशन आहे उहा कहिड़ी आहे? सब्जेक्ट ऐं सेकंड फॉर्म ऑफ एक्शन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हाणे छो त हिते पॉज़िटिव में हेल्पिंग वर्ब न लॻंदो, उन जी बजाए पोइ छा लॻंदो? सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. एक्शन वर्ब जी कहिड़ी फॉर्म लॻंदी? सेकंड फॉर्म लॻंदी. सिर्फ़ु पॉज़िटिव पास्ट इंडेफिनिट या सिंपल टेंस जे सिर्फ़ु पॉज़िटिव सेंटेंस में सेकंड फॉर्म ऑफ एक्शन वर्ब लॻंदी, सिर्फ़ु पॉज़िटिव में. छो त इन में पॉज़िटिव में हेल्पिंग वर्ब न आहे, उन जी जॻह ते इहा लॻंदी. ठीकु आहे. पर हाणे जेकॾहिं साॻे ई जुमिले खे असां नेगेटिव में कन्वर्ट कंदासीं त हिते सब्जेक्ट, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब, उन खां पोइ नॉट, पोइ उन खां पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ एक्शन वर्ब थी वेंदी. हाणे छो? हाणे हिते सेकंड हुई, छो त हेल्पिंग वर्ब न हुयसि. हाणे जॾहिं हिते हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थींदो त हाणे फर्स्ट फॉर्म ऑफ एक्शन वर्ब इस्तेमालु थींदी. सेकंड ख़तमु थी वई, छो त हेल्पिंग वर्ब हाणे अची वियो असां वटि. उन खां पोइ आख़िर में जेको आहे ऑब्जेक्ट लॻंदी. ठीकु आहे. हाणे इंटेरोगेटिव में बि फॉर्मेशन इन तरीक़े सां ई आहे. सभ खां पहिरियों तव्हां रखंदव हेल्पिंग वर्ब, उन खां पोइ रखंदव सब्जेक्ट, उन खां पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ एक्शन वर्ब. हाणे फर्स्ट मां इन जे लाइ तव्हां लाइ क्लियर करे लिखियो आहे त तव्हांखे मुंझारो न थिए त फर्स्ट में असां सेकंड ॾींहुं आहियूं त हेठि कीअं थींदो? जिते बि हेल्पिंग वर्ब लॻी वञे उते पास्ट इंडेफिनिट टेंस जे सेंटेंस में जेको आहे सेकंड फॉर्म न लॻंदी, उते फर्स्ट फॉर्म लॻंदी. जॾहिं हेल्पिंग वर्ब निकिरी वञे, जीअं हाणे पॉज़िटिव में हेल्पिंग वर्ब न आहे, जॾहिं हेल्पिंग वर्ब न हुजे त उन जी जॻह ते छा थींदो? पास्ट इंडेफिनिट टेंस जो अगरि जुमिलो हुजे, पॉज़िटिव जो जुमिलो हुजे, पोइ छा थींदो? सब्जेक्ट खां बाद सेकंड फॉर्म ऑफ एक्शन वर्ब लॻंदी.
ठीकु आहे। इंटेरोगेटिव नेगेटिव में बि साॻियो ई तरीक़ो जेको आहे अप्लाई थींदो। इंटेरोगेटिव आहे त हेल्पिंग वर्ब सभु खां पहिरियों, पोइ सब्जेक्ट, हाणे नेगेटिव आहे त वरी नॉट, सब्जेक्ट खां बाद में नॉट, पोइ वरी फर्स्ट फॉर्म ऑफ एक्शन वर्ब, फर्स्ट फॉर्म इन जे करे जो हिते हेल्पिंग वर्ब लॻी वियो, उन खां पोइ आख़िर में असां रखंदासीं ऑब्जेक्ट। हाणे इंग्लिश में हिकिड़ो प्रॉवर्ब आहे, चवंदा आहिनि कॉमन सेंस इज़ नॉट कॉमन। ठीकु आहे, इहो मशहूरु आहे, माना आम दिमाग़ बि माण्हुनि वटि एतिरो आम कोन्हे। हाणे अॻे भेरे मूंखां कंहिं जेको आहे स्टूडेंट हिकिड़े सवाल कयो, उन चयो त सर जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल असां हेॾे हणूं था पिया इन में एस या ई एस हणूं था पिया त हेठि जेको आहे छो न लॻंदो। हाणे उहो तव्हांखे उन ॾींहुं बि मां सम्झाए चुको हुअमि अॻु में बि इहा ॻाल्हि, कि जेको आहे उहो डू हूंदो आहे इन जो हेल्पिंग वर्ब, पर जेकॾहिं ही शी इट अची वञे, प्रेज़ेंट सिंपल जी ॻाल्हि कयूं था पिया, त हुते डज़ लॻी वेंदो, इन जे करे एक्शन वर्ब में जेको आहे उहो सेकंड फॉर्म एस या ई एस जेको एक्शन वर्ब सां असां हणूं पिया उहो ख़तमु थी वेंदो। साॻियो ई तरीक़ो इन में अप्लाई थींदो, जेकॾहिं हेल्पिंग वर्ब न आहे त सेकंड फॉर्म आहे, जेकॾहिं जेको आहे हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थियल आहे त पोइ फर्स्ट फॉर्म थींदी। अच्छा, नंबर ॿियों क्वेश्चन, कंहिं स्टूडेंट मूंखां इहो बि सुवाल कयो हुयो त सर ऑब्जेक्ट भला ज़रूरी आहे छा सेंटेंस में, ऑब्जेक्ट खां बग़ैर। हाणे मां तव्हांखे इहा शइ अॻु में ई पढ़ाया आहियो आहे त जुमिले जो सभ खां मोस्ट इम्पॉर्टेंट पार्ट ऑफ अ सेंटेंस इज़ आर विच वी कॉल द हार्ट ऑफ अ सेंटेंस इज़ ओनली वर्ब। जुमिले जो सभ खां अहम या मुख्य जेको हिसो आहे उहो सिर्फ़ु वर्ब आहे। ठीकु आहे, बाक़ी हिसा आहिनि ठीकु आहे, न आहिनि बि ठीकु आहे, पर वर्ब तमामु अहम ऐं इम्पॉर्टेंट हिसो आहे जुमिले जो। हाणे कोई उन स्टूडेंट मूंखां पुछो सर छा ऑब्जेक्ट खां बग़ैर जुमिलो न ठहंदो? मां चयो बिल्कुलु ठहंदो, छो न ठहंदो? चए पोइ तव्हां ऑब्जेक्ट पढ़ायो छो आहे? मां चयो बाबा सिंपल ॻाल्हि आहे, जेकॾहिं तव्हांखे ऑब्जेक्ट अची वञे, तव्हांखे फॉर्मेशन जी ख़बर ई न हुजे त पहिरियों सब्जेक्ट, हाणे फॉर एग्ज़ाम्पल मां तव्हांखे पढ़ायां, पहिरियों सब्जेक्ट रखो, पोइ जेको आहे एक्शन वर्ब रखो। हाणे तव्हांखे ऑब्जेक्ट त मां पढ़ायो ई कोन, हाणे तव्हां चवंदो ऑब्जेक्ट असां रखूं किथे? पहिरियों रखिणो आहे सब्जेक्ट ऐं इन जे विच में रखिणो आहे, छो त ऑब्जेक्ट त असां पढ़ियो ई कोन्हे। ऑब्जेक्ट जुमिले जो हिसो आहे, इन जे करे मां तव्हांखे ॿुधाए छॾां थो त ऑब्जेक्ट अचे त तव्हां किथे रखंदव, पर इट डज़ नॉट आई मीन के ऑब्जेक्ट इज़ द कंपल्सरी पार्ट ऑफ अ सेंटेंस। नो, ओनली द मोस्ट इम्पॉर्टेंट एंड कंपल्सरी पार्ट ऑफ अ सेंटेंस इज़ वर्ब। सिर्फ़ु वर्ब ई सभ खां अहम हिसो आहे सेंटेंस जो। ठीकु आहे, हाणे असां कन्वर्ट कयूं था सेंटेंस खे। हाणे असां वटि सेंटेंस आहे मां ख़त लिखियो। ठीकु आहे, हाणे मां ख़त लिखियो, हाणे इन में तव्हां हे तव्हां इन जी जेको आहे सिंबल ॾिसी सघो था, पास्ट इंडेफिनिट टेंस जी सेंटेंस में उन जो वर्ब सां सिंबल लॻल आहे इहो, उहे असां जेका हे असां लिखी आहियूं ऑलरेडी। ठीकु आहे, लिखियो। हाणे इन में असांखे जॾहिं इहा मिली वई, निशानी मिली वई, हाणे ॿी शइ ॾिसण जी ज़रूरत कोन्हे, असांखे श्योर थी वियो त हाणे इहो जेको सेंटेंस आहे कहिड़े टेंस सां तालुक़ु रखे थो, पास्ट इंडेफिनिट टेंस सां इहो तालुक़ु रखे थो। ठीकु आहे, हाणे इन खे कन्वर्ट कंदासीं असांखे इंग्लिश में इन जी हेल्पिंग वर्ब बि ख़बर आहे, पर जीअं त हे जुमिलो पॉज़िटिव जो आहे। हाणे पॉज़िटिव जो कीअं ख़बर पई? छो त इन में कोई सवाल न आहे पुछियल, इन में कंहिं क़िस्म जो इनकार बि न आहे थियल, इन जे करे इहो पॉज़िटिव या सिंपल सेंटेंस आहे। ठीकु आहे, मां ख़त लिखियो, जॾहिं पॉज़िटिव जो जुमिलो हुजे ऐं पास्ट इंडेफिनिट टेंस जो जुमिलो हुजे त उहो स्ट्रक्चर असां हे फॉलो कंदासीं। सभ खां पहिरियों असां छा रखंदासीं? सब्जेक्ट। हिन सेंटेंस जो सब्जेक्ट कहिड़ो आहे? सब्जेक्ट आहे मां। सब्जेक्ट तव्हां ख़बर आहे छा हूंदो आहे, अॻु में असां पढ़ी चुका आहियूं, इन ते वधीक टाइम ज़ाया नथा करूं, जेको जुमिले में कम जो कंदड़ हूंदो आहे मां। हाणे सभ खां पहिरियों असां सब्जेक्ट रखंदासीं, सब्जेक्ट रखियोसीं आहे, उन खां पोइ छा आहे? सेकंड फॉर्म ऑफ एक्शन वर्ब, छो त हिते हेल्पिंग वर्ब न इस्तेमालु कंदासीं, सेकंड फॉर्म ऑफ एक्शन वर्ब थींदी। हाणे हिते छा आहे? लिखियो। हाणे लिखण जी फर्स्ट फॉर्म छा आहे? राइट। लिखण जी इंग्लिश आहे राइट। उनजी सेकंड फॉर्म छा आहे? रोट। थर्ड फॉर्म आहे रिटन। हिते सेकंड फॉर्म इस्तेमालु थींदी रोट। आख़िर में असां ऑब्जेक्ट खे रखंदासीं, जीअं आहे ख़त आ लेटर, आई रोट आ लेटर। ठीकु आहे, हाणे इहो जेको आहे इन जो सिंपल रखण जो जेको आहे तरीक़ेकार आहे। हे थी वियो पॉज़िटिव। हाणे इन साॻे पॉज़िटिव खे असां नेगेटिव में कन्वर्ट कयूं था। हाणे उहो हे सभ खां पहिरियों रखूं सब्जेक्ट। सब्जेक्ट जेको आहे असांजो आहे उन खां पोइ हेल्पिंग वर्ब डिड, उन खां पोइ नॉट, उन खां पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ एक्शन वर्ब। हाणे हे जेको तव्हां ॾिसी सघो था, रोट आहे, इहो पंहिंजी असल फॉर्म यानी फर्स्ट फॉर्म ॾे कन्वर्ट थी वियो। छो त हिते उनजो डिड इस्तेमालु थी वियो, हेल्पिंग वर्ब। हाणे डिड इस्तेमालु थियो त हेॾे वापसि फर्स्ट फॉर्म में कन्वर्ट थी वेंदो इहो, आई डिड नॉट राइट अ लेटर। हाणे हे नेगेटिव में कन्वर्ट थी वियो। उन खां पोइ अचो इंटेरोगेटिव। सभ खां पहिरियों छा रखंदोसि? हेल्पिंग वर्ब। ओ इंटेरोगेटिव सभ खां पहिरियों असां हेल्पिंग वर्ब रखियो आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था हिते हेल्पिंग वर्ब डी स्मॉल आहे।
हाणे जॾहिं ॿाहिरि खणी था अचूं त सेंटेंस जो पहिरियों लेटर थी वियो इहो, इन जे लाइ कैपिटल थी वियो डिड। हाणे आए यादि रखे छॾो, आए जॾहिं बि अकेलो यानी मां जे लाइ इस्तेमालु थींदो, अकेलो इस्तेमालु थींदो त उहो हमेशह कैपिटल ईंदो आहे। यादि रखे छॾियो, इहा मिस्टेक छो त मां अॼु बि काफ़ी स्टूडेंट्स में इहा शइ ॾिसंदो आहियां, उहे आए जॾहिं लिखंदा आहिनि त आए जेको आहे स्मॉल में लिखंदा आहिनि, आए कॾहिं बि स्मॉल में न लिखियो वेंदो आहे। हा, जेकॾहिं कंहिं ॿिए वर्ड जी शुरूआति में आहे, जीअं इंटेलिजेंट जी शुरूआति में आए आहे, उते स्मॉल ईंदो, या कंहिं ॿिए वर्ड जे आख़िर में आहे तॾहिं बि स्मॉल ईंदो। पर आए जी जॾहिं माना हुजे मां जे लाइ जेको असां आए इस्तेमालु कंदा आहियूं, उहो हमेशह कैपिटल ईंदो आहे, इहा ॻाल्हि यादि रखे छॾो। हाणे हे थियो आए, उन खां पोइ साॻी जी फर्स्ट फॉर्म रखंदासीं राइट, उहो हे फर्स्ट फॉर्म लिखियलु आहे राइट। आख़िर में ऑब्जेक्ट हे रखियोसीं, हाणे छो त इंटेरोगेटिव आहे, आख़िर में क्वेश्चन मार्क हणंदासीं। उन खां पोइ अचो इंटेरोगेटिव ऐं नेगेटिव, त सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब जेको आहे डिड, उन खां पोइ आहे सब्जेक्ट यानी आए, उन खां पोइ नॉट, उन खां पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ एक्शन वर्ब विच इज़ राइट, इन द लास्ट वी विल हैव टू पुट डाउन ऑब्जेक्ट विच इज़ अ लेटर। हाणे हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि अथव, इहा बि तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे, जॾहिं को तव्हां खां फॉर्मेशन पुछे यानी वर्बली तव्हां खां पुछे, पोइ तव्हांखे ईअं न आहे ॿुधाइणो त जेकॾहिं पॉज़िटिव जुमिलो आहे सर पहिरियों सब्जेक्ट, पोइ एक्शन वर्ब, पोइ ऑब्जेक्ट, पोइ फुल स्टॉप। इंटेरोगेटिव जी ईअं न आहे ॿुधाइणी सर पहिरियों हेल्पिंग वर्ब, पोइ सब्जेक्ट, पोइ एक्शन वर्ब, पोइ ऑब्जेक्ट, आख़िर में क्वेश्चन मार्क। जॾहिं वर्बली को तव्हां खां पुछे, ज़बानी को तव्हां खां पुछे, त फॉर्मेशन में पोइ फुल स्टॉप ऐं क्वेश्चन इहे न ॿुधाइबा आहिनि, कामा, फुल स्टॉप, एक्सक्लेमेशन मार्क इहे न ॿुधाइबा आहिनि। पर तव्हांखे मां लिखायां इन जे करे थो, जो मां तव्हांखे इन जे करे पढ़ी करे ॿुधायां थो, जीअं तव्हांजे ज़हन में इहो वेहिजी वञे त लिखण टाइम इहे लाज़मी आहिनि, लिखण टाइम इन्हनि जी वॾी इंपॉर्टेंस आहे। फुल स्टॉप न ॾींदो त माना ईअं सम्झो जुमिलो तव्हांजो कंप्लीट ई न आहे थियो, ग्रामेटिकली जुमिले में तव्हां हिकु एरर छॾे आया आहियो। पर ॿुधाइण में ईअं न थींदो आहे। जेकॾहिं तव्हां वञा कुझु शागिर्दनि खे ख़बर हुजे, कुझु वक़्तु अॻु जी ॻाल्हि आहे त नवाज़ शरीफ़ जी धीउ आहे जेका मरियम नवाज़, उन पार्लियामेंट में हिकु तकरीर कई, पोइ उहा हिकु लेटर पढ़े पई उन पार्लियामेंट में, उन में क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप ऐं कॉमा खे बि पढ़े पई। फॉर एग्ज़ाम्पल जुमिलो कंप्लीट करे पई, चए फुल स्टॉप, वरी चए आई एम गोइंग टू से कॉमा। हाणे जॾहिं कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क बि पढ़े पई त पूरी पार्लियामेंट उन ते खिले पई। हाणे जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त ठीकु आहे, जेकॾहिं न तव्हां इन ते गूगल ते सर्च बि करे सघोसि था। त मतिलबु ॿुधाइण टाइम इहा शइ न कबी आहे, फुल स्टॉप, कॉमा, इहा न, इहा लिखण टाइम इन्हनि जो ख़्यालु रखिबो आहे, ॿुधाइण टाइम इहा ॻाल्हि न कबी आहे। ठीकु आहे, हाणे हे तव्हांजो जुमिलो थी वियो हिकिड़ो। उन खां पोइ सेकंड सेंटेंस मां तव्हांजी आसानी जे लाइ, जीअं तव्हांखे जेको आहे इलाबोरेशन तव्हांजी क्लियर थी वञे, ॿियो आहे हुन दुकान खोली। हाणे जीअं प्रेज़ेंट सिंपल में हुयो, सब्जेक्ट आए हुजे, वी हुजे, यू हुजे, त उन जे हेल्पिंग एक्शन वर्ब सां ई लॻंदो। हाणे हिते कोई अहिड़ो चकर कोन्हे, सब्जेक्ट कोई बि हुजे, पॉज़िटिव में पास्ट इंडेफिनिट टेंस जो जुमिलो हुजे, पॉज़िटिव सेंटेंस हुजे, सब्जेक्ट जी जॻह ते कुझु बि हुजे, आए, वी, यू, ही, शी, इट, कुझु बि हुजे, उन सां सेकंड फॉर्म ऑफ एक्शन वर्ब लॻंदी। सब्जेक्ट कुझु बि हुजे, ठीकु आहे। ऐं जॾहिं हेल्पिंग वर्ब अची वञे त सब्जेक्ट कुझु बि हुजे, उन सां पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ एक्शन वर्ब लॻंदी। हेल्पिंग वर्ब सेम डिड ई लॻंदो, हिते ॿ हेल्पिंग वर्ब आहिनि ई कोन। हाणे हे मां इन जे करे लिखियो आहे त ईअं न थिए वरी हिते हुन सां, मां में तव्हां चवंदोसीं हिते थियो, हुन में कीअं थींदो। हाणे हिन जेको आहे सेंटेंस खे या टेंस खे तव्हां प्रेज़ेंट सिंपल जे सेंटेंस जे स्ट्रक्चर सां कंफ्यूज़ न कजो। हाणे हिते असां वटि ॿियो सेंटेंस आहे, हुन दुकान खोली। हाणे पॉज़िटिव जो आहे, खोली, ओ हे ये तव्हां ॾिसी सघोसि था, ओ हे ये, ठीकु आहे न। हाणे मतिलबु हिन में तव्हां सम्झी वेंदो कि पास्ट इंडेफिनिट टेंस जो जुमिलो आहे। हाणे इन ॾिसंदो पॉज़िटिव जो जुमिलो आहे। हाणे पॉज़िटिव जी स्ट्रक्चर खे फॉलो कंदो, सभ खां पहिरियों सब्जेक्ट, असां हे रखियो आहे सब्जेक्ट ही, ऐं उन खां पोइ सेकंड फॉर्म ऑफ एक्शन वर्ब ओ हे रखीसीं ओपन, खोलण जी थींदी आहे ओपन। हिते असां छा रखियोसीं, हिते असां रखियोसीं ओपनड, छो त सेकंड फॉर्म ऑफ वर्ब एक्शन वर्ब यूज़ करणी आहे। उन खां पोइ लास्ट में आहे दुकान, शॉप, ठीकु आहे, फुल स्टॉप। हाणे इन खे मां पॉज़िटिव खे इंटेरोगेटिव में बि कन्वर्ट करे छॾियो आहे, जीअं तव्हांखे ख़बर पइजी वञे, तव्हांखे कन्फ्यूजन न थिए। हाणे हिते इंटेरोगेटिव में कन्वर्ट कंदासीं त सभ खां पहिरियों छा ईंदो असां वटि, हेल्पिंग वर्ब यानी डिड, सब्जेक्ट ही। हाणे हिते ही शुरूआति में हुयो त इन जे लाइ एच कैपिटल हुयुसि। हाणे हिते ही एच विच में अची वियो ही, त हाणे एच छा थी वेंदो, स्मॉल थी वेंदो, डिड ही। हाणे जेकॾहिं डिड अची वियो, हेल्पिंग वर्ब अची वियो, हाणे वरी फर्स्ट फॉर्म ऑफ एक्शन वर्ब थी वेंदी ओपन। हे ओपनड खां कन्वर्ट छा में थी वियो, ओपन। बाक़ी ऑब्जेक्ट सेम रहंदो, आ शॉप। हाणे हिते फुल स्टॉप हुई, छो त पॉज़िटिव सेंटेंस हुयो। हिते इंटेरोगेटिव सेंटेंस आहे, आख़िर में क्वेश्चन मार्क लॻंदी, ठीकु आहे। हाणे हे तव्हांजो पास्ट इंडेफिनिट टेंस हुयो, हिन खे तव्हां प्रैक्टिस कंदो।
इन खां अलावा ॿियो जेको मां तव्हांजे लाइ लिखी आयो आहियां उहो आहे साॻियो कमु जेको हाणे ज़ाहिर आहे लास्ट ताईं इहो हलंदो रहंदो। विच विच में मां तव्हांखे इहे शयूं ॾींदो रहंदुमि, छो त इहा का अहिड़ी शइ कोन्हे जंहिंजो कॉन्सेप्ट हुजे। हाणे इन्हनि जो स्पेलिंग्स जो कोई कॉन्सेप्ट कोन्हे, कोई रूल कोन्हे, सिनोनिम्स जो बि कोई रूल कोन्हे, कोई कॉन्सेप्ट कोन्हे। हे उहे शयूं आहिनि जेके तव्हांखे बाक़ाइदा क्रेम करणियूं पवंदियूं, तव्हांखे रटणियूं पवंदियूं। ठीकु आहे न। इहे शयूं स्टेप बाय स्टेप और डे बाय डे जेको आहे मां तव्हांखे कोशिशि कंदो कुझु इहो डोज़ इन्हनि जो बि ॾींदो रहंदुमि, जीअं तव्हां इहे बि पढ़ंदा रहो, इहे शयूं बि असां खां कंप्लीटली तौर ते जेको आहे विसारजी न वञनि, मिस न थी वञनि। ठीकु आहे। हाणे सभ खां पहिरियों उहे वर्ड्स जेके आम तौर ते ग़लति लिखिया वेंदा आहिनि या मिस स्पेल कया वेंदा आहिनि, उहे वर्ड कहिड़ा आहिनि? सभ खां पहिरियों आहे बेनीफिशियल। हाणे बेनी तव्हांखे जॾहिं ग़लती में ॾींदा आहिनि अक्सर तौर ते BENI तव्हांखे करे ॾींदा, तव्हां हुते मिस्टेक करे सघोसि था। इहो आहे BENE। फीशल, शल CIAL, शीन जो आवाज़ CIA बि कढींदो आहे, उहो थींदो बेनीफिशियल FICIAL। उन खां पोइ आहे बिस्किट। हाणे बिस्किट KIT बि तव्हांखे ॾेई सघनि था, CU या CIT बि ॾेई सघनि था तव्हांखे। हे थोरो मुंझारे वारी आहे थोरी स्पेलिंग, इहो बि तव्हां गौर सां ॾिसी सघो। आम तौर ते असां इहो वर्ड इस्तेमालु कंदा आहियूं, पर लिखण वारे टाइम ख़बर पवंदी आहे, तिन में थोरो आहे स्पेलिंग में। बिस्किट BISCUIT। उन खां पोइ आहे बकेट। इन जो तव्हां ॾिठो हूंदो, फ्लावर्स बकेट चवंदा आहिनि इन खे, जंहिंमें गुल पियल हूंदा आहिनि के इन में घणा। बकेट जी स्पेल छा आहे? BOUQUET, बकेट। उन खां पोइ आहे ब्यूरोक्रेसी। ब्यूरोक्रेसी लफ़्ज़ तव्हां अक्सर ॿुधो हूंदो, जेके असांजे कमिशनर्ड ऑफिसर आहिनि, जेका असांजी लाट आहे एग्जीक्यूटिव लाट आहे, यानी कानून जेके अमल दरामद कराइण वारा आहिनि कानून ते, उन्हनि खे ब्यूरोक्रेट्स चइबो आहे। हाणे ब्यूरोक्रेसी जी स्पेल छा आहे? BU ब्यूरो। हाणे पढ़बो ब्यूरोक्रेसी, लिखबो इन तरीक़े सां BUREACURACY, ब्यूरोक्रेसी। हे थोरो इहो तमामु अहम थो, इहो यादि करे छॾो, हिते तव्हांखे भुलाए सघनि था। उन खां पोइ आहे बिज़नेस। पढ़ंदा असां बिज़नेसूं, लिखबो बिज़ीनेस आहे, BUSINESS। ठीकु आहे। उन खां पोइ आहे कमीशन। कमीशन COMMISSION। उन खां पोइ आहे डेफिशंसी, DEFICIENCY, डेफिशंसी माना कमी कंहिं शइ जी। उन खां पोइ आहे डायलॉग, DIALOG, डायलॉग GUE, डायलॉग। उन खां पोइ वर्ड आहे डिक्री, DECREE। तव्हांखे वाय ॾींदा आहिनि अक्सर तौर ते, इहा उहा ग़लती कंदा आहिनि तव्हांखे भुलाइण जे लाइ, RY ॾींदा आहिनि, पर तव्हां EE ॾींदो। हे डिक्री जी स्पेल असली आहे, डिक्री माना को हुकुम, कमांड। उन खां पोइ वर्ड्स आहिनि सिनोनिम्स तव्हांजे लाइ। सभ खां पहिरियों अॼु वर्ड आहे सिनोनिम में विस्टफुल। हाणे विस्टफुल जी माना छा आहे? ख़्वाहिशमंद। विस्टफुल माना जेको आहे सोच वीचार वारो बि आहे, ज़हीन बि आहे, अक़लमंद बि आहे। हाणे विस्टफुल ख़्वाहिशमंद, इन जा जेके सिनोनिम्स या अदर वर्ड्स अथसि या सेम मीनिंग वर्ड्स अथसि, उहे कहिड़ा आहिनि? यर्निंग, पेंसिव एंड थॉटफुल। ॿियो वर्ड आहे स्टॉलिड। स्टॉलिड जी माना छा आहे? नादान या बेवकूफ़। इन जो अदर वर्ड छा आहे? इम्पेंसिव या अनइमोशनल। टियों असां वटि वर्ड आहे सिनोनिम में रियल्म। रियल्म जेको वर्ड आहे, रियल्म जी माना छा आहे? सल्तनत या राज, बादशाहत। स्टेट, किंगडम एंड स्फेयर आर इट्स सिनोनिम्स। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे अप्यूलेंट। अप्यूलेंट जी माना छा आहे? दौलतमंद, शाहूकार, अमीर। इन जा सिनोनिम्स कहिड़ा थींदा? वेल्दी, रिच, एफ्लुएंट। उन खां पोइ वर्ड आहे फ्लॉक। हाणे फ्लॉक जी माना गठ या मेड़, परिंदनि जो ख़ासि करे बर्ड्स जे लाइ इहो इस्तेमालु थींदो आहे। फ्लॉक्स ऑफ फीदर, बर्ड्स ऑफ फीदर फ्लॉक टुगेदर, इहो हिकिड़ो प्रॉवर्ब बि आहे। फ्लॉक जो जेको सिनोनिम आहे उहो कहिड़ो आहे? पैक, हर्ड, ग्रुप आर सेट। उन खां पोइ वर्ड आहे एलिगेंट। एलिगेंट जी माना आहे नाज़ुक या सुहिणो, दिलकश, वणंदड़। इन जा अदर वर्ड कहिड़ा थींदा? रिफाइंड या ग्रेसफुल। उन खां पोइ आहे डिस्पॉट। डिस्पॉट जी माना छा आहे? ज़ालिम, जाबिर, या जंहिंखे चइजो ख़ुदि मुख़्तियार को हुक्मरान, जेको कंहिंजी ॿुध जो बि न हुजे, डिक्टेटर टाइप। अच्छा, पर डिक्टेटर हिन में फ़र्क़ु आहे। डिक्टेटर चइबो आहे जेको आर्मी जो हुजे, आर्म्ड फोर्सिस मञा जेको अचे, हुक्मरानी जी सूरत में अचे, उन खे डिक्टेटर चइबो आहे। पर हिते छा आहे? कोई बि ज़ालिम थी सघे थो, उहो जेको आहे ब्यूरोक्रेट बि थी सघे थो, मिलिट्री मञा बि थी सघे थो, ऐं उन खां अलावा उहो आम जेको आहे माण्हुनि जो चूंडियल नुमाइंदो बि थी सघे थो, डेमोक्रेसी में बि। हाणे डिस्पॉट जी माना छा आहे? ऑपरेसर, टायरंट, सिनोनिम छा आहे? टायरंट एंड ऑटोक्रेट। आख़िरी वर्ड असांजो अॼु सिनोनिम में जेको आहे उहो कहिड़ो आहे? डेविएट। डेविएट जी माना छा आहे? भटकण, रुलण,
या राह तां थिड़ी वञणु फिरी वञणु, उहे इन जा जेके सिनोनिम्स थींदा उहे थींदा डिसग्रेस, वांडर और डाइवर्ज। अॼु जो तव्हांजो कमु इहो आहे। उमेदु आहे तव्हांखे ॻाल्हि सम्झ अची वई हूंदी। वॾी महिरबानी।